Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। अदा ही इमाम आबिद वारनि जो सोन तयार आहे। हिकु नज़र वरी बि तव्हां ॾिसी वठो, घाड़ सुठी थियल आहे या पोइ वेठो मामो मयारूं ॾींदो। हा रशिदा आउं ॾिसी थो वठां, पर मामा गुलाब वारनि तव्हांखे सोन जो त न चयो हुयो? न अदा, मामे गुलाब त मूंखे कोन चयो आहे। अदा मूंखे थोरो घर कमु आहे, अगरि तव्हां वेठा आहियो त पोइ मां थी अचां। हा ठीकु आहे, मां वेठो आहियां, पर मोटण जी जल्दी कजो। जी अदा। केॾो न सुहिणो आहे मुंहिंजो किरन, ईअं थो लॻे ॼण हिन काइनात जी समूरी सूंह तो में समायल आहे। एतिरी तारीफ़ छो थो करी माजिद? मूंखे पाण खां वधीक तुंहिंजी मोहब्बत ते यकीन आहे। मुंहिंजी सूंह त तूं आई माजिद, मूंखे सोन सां सुहिणी थियण जी का ज़रूरत न आहे। तुंहिंजी मोहब्बत मूंखे तमामु घणो सुहिणो करे छॾियो आहे। न किरन न, तूं सोन खां बि वधीक सुहिणी आहे। सोन त तुंहिंजे अॻियां शर्माए थो। माजिद साहब, केड़ी बेड़ी जा सवार थिया आहियो? यार दर्द जी बेड़ी में चढ़ियल ख़बर न आहे त वक़्त जे सूरन जी बेड़ी तारींदी अलाए बोड़ी थी। ॾिसी वाइसी अहिड़ी राह जा मुसाफ़िर छो था थियो? जंहिं रस्ते ते साह खे सुकून ॾियण लाइ को वणु ई न हुजे, सर मंज़िल नज़र न ईंदे बि पंधु कयो था, थकिजी किरी पवंदो। यार कंहिं अरसे खां इन ई रस्ते जो पांधीअड़ो आहियां। यार ख़बर अथव, इन रस्ते जी न काई मंज़िल आहे ऐं न ई को निशान। ॾियण खां त न्याणीअ खे जेको ॾियूं त घटि आहे। गुलाब पंहिंजे हाल खे बि त ॾिसणो आहे न। पर छा? हा, तोखे जेको ॾियणो आहे न त ॾे। ही गुलाब कर्ज़ खणी पंहिंजी धीउ खे ॾाज ॾींदो। कहिड़ो पराए घर थी वञे जो गाॾियूं भरे ॾियूंसि, ससु वेही ताना ॾींदसि। बराबरि पराए घर न थी वञे, पंहिंजो ई घर आहे, पर लोक खां लकुब त रखणो आहे न। हा, ईअं न चवनि माण्हू त गुलाब पंहिंजी धीउ खे हथे ख़ाली घर मां कढी छॾियो। असां पंहिंजी धीअ खे एतिरो त ॾाज ॾींदासीं जो अॼु ॾींहं ताईं कंहिं बि पंहिंजी न्याणीअ खे न ॾिनो हूंदो। अदी, तव्हांजी शादीअ में 2 ॾींहं बचा आहिनि। मूंखे तव्हांजी घणी यादि ईंदी। इरम ॾिस, तूं मूंसां मज़ाक न कर, पोइ वरी तूं कावड़जी वेंदी आहे। हाणे तोसां कोन कावड़ कबी अदी, तूं असांजे घर में महिमान आई। अदी, तूं पंहिंजे घर वञी मूंखे न विसारजां। पंहिंजो घर? मां बाहि ॾेई साड़ियां उन घर खे। ईअं न चओ अदी, इहो ई तुंहिंजो घर आहे ऐं पंहिंजे घर खे बाहि ॾियण जी ॻाल्हि न कर। इरम, मुंहिंजो इन घर में साथ हो मुझे। अदी, तूं सौट इब्रार जे दिलि में पंहिंजे लाइ जाइ ठाहिजां, पोइ तुंहिंजो दिलि कॾहिं बि कोन मुंझंदो। मूंखे हुन जे दिलि में घर ठाहिण जो शौक़ु न आहे। इहा पकाई न कर अदी, मूंखे ख़बर आहे शादीअ खां पोइ सौट इब्रार तोखे सभिनी रिश्तनि खां मिठो लॻंदो। दुनिया जी नज़रुनि खां तोखे लिकाए रखंदो इब्रार। असल तोखे अखियुनि जो आईनो करे ॾिसंदो इब्रार। या
अञा 2-3 ॾींहं आहिनि जेको कुझु तोखे घुराइणो आहे त ॿुधाए त मां वठी अचां। सभु सामान पूरो आहे, बसि घोट जे लाइ हिकिड़ो अजरक वठी अचिजांइ। इहो त मूंखे हूअं ई यादि आहे, मां दुकानदार खे ऑर्डर बि ॾेई छॾियो आहे अजरक जो, 1-2 ॾींहंनि में ॾींदो। अजरक अहिड़ो त सुहिणो आणजांइ जहिड़ो पाण घोट सुहिणो आहे, अहिड़ो न आणजांइ जेको हुनजे कुलनि ते असली सुहे ई न। तूं असुल फिक्र ई न कर, अजरक अहिड़ो हूंदो जो तूं पाण चवंदी आहे। चओ मां हाणे हलां थो, कम जी कयूं। भाई मूंखे कहिड़े नांग खाधो जो मां पंहिंजी वसन जहिड़ी धीअ साड़े तुंहिंजे एवज़ में ऐं तोखे हिन घर में वठी आयसि। ॿियो को कमु अथई रुगो हुजे पंहिंजे मुड़ुस सां मुंहिंजी गिला करणी। तुंहिंजो पुटु त मुंहिंजी दाहूं वरना थकिजी पियो आहे। नांग त मूंखे खाधो जो मां हिन घर में अचण जी हा कई। मासी जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त तूं मूंसां एॾो ज़ुल्म कंदीअ त मां निकाह करण जे लाइ हा ई न कयां। अमीना मूंखे बि ख़बर कान्हे त तूं बि का अहिड़ी ॾाइण पैदा थींदी आहे मुंहिंजे लाइ। मासी ॾाइण तूं आहीं, मूंखे न चवंदी कर, न त मां हींअर ई घर छॾे हली वेंदीसांइ, पोइ वठी घर जो कमकार पाण ई कजांइ। वाह 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 वाह, सॼो ॾींहुं बसि कम में पूरी लॻी पई आहीं, सॼो घर सिंगारे छॾियो अथई। मां नाहे सिंगारियो त तूं सिंगारीस न, मां तुंहिंजी नौकरियाणी न आहियां जो तोखे खट ते विहारे खारायां। मूं सम्झो हो त तूं बि अची हिन घर में मूंखे पारस जेतिरो ई प्यार ॾींदी आहे, पर तो में त शर्म जी ज़री बि कान्हे का। मासी मुंहिंजो शर्म न पुण, न त मां बि 7 सुरियूं ॿुधाईंदीसांइ। अम्मा वरी छा थियो आहे जो सॼो शहर खणी खिलायो थो? बसि पुट, तुंहिंजी भाॼई जो अला शर्म विञायो आहे, सॼो ॾींहुं अथसि मूंसां वेर पई विरगो विढ़ंदी आहे। तव्हांजी माउ मूंखे हिन घर में रहण कोन ॾींदी आहे दाराशिद। मां हिन घर मां निकिरी वेंदसि तॾहिं हिन जे आंडे मां वकड़ निकिरंदो। पर भाॼई घर जा मसला वेही आराम सां तय करे सघजनि था, माण्हू खिलाइण जो कहिड़ो मतिलबु आहे? अदा मासी थी माण्हू खिलाए, मां त बसि करे वेठी आहियां। अलाह तुंहिंजो वाही माई, हेॾी ज़बान खण थी कढी, ओॾी महिल ख़बर कान थी पवई। घर जो सकून ई बर्बाद करे छॾियो अथव। जेॾी महिल घर अच तव्हांजो झेड़ो लॻो पियो आहे। अदा पंहिंजी माउ खे सम्झा, मां कोन थी छेड़ो कयांसि। घटि ॿई कोन आहियो, अम्मा शेर आहे त तूं सवा शेर आहीं भाॼई, त पोइ कंहिंखे वेही सम्झाइजे। बाबा इहो सॼो सामान संभारे बाचके में विझो, मता का करनी या तेशी न रहिजी वञे। सुभाणे उस्ताद कोई कम न आहे छा? न सुभाणे हिते को कम न आहे, इन लाइ थो चवांव। पोइ उस्ताद सुभाणे काथे अचूं? सुभाणे तव्हां पीड़ी ते अचिजो, कम लॻो त गॾु हलंदासूं, न त हर को पंहिंजे घर। उस्ताद मुंहिंजी नज़र में हिकिड़ो कमु आहे पर थींदो अधु तारीख़। न न बुख कोन थो मरां जो अधु तारीख़ हणंदुसि। उस्ताद वेठे कयो अधु तारीख़ भली आहे। आउं कोन हलंदुसि, भली ॿियो राज़ो वठी वञो, इहा तव्हांजी आहे मर्ज़ी। उस्ताद असां सदाईं तोसां ई कमु कयो आहे, सुभाणे असांजे दोस्त जो कमु आहे, जे तव्हां हलंदव न त ॾाढो भलो थींदो। न न मूंखे अहिड़ो को लाचार कोन्हे जो मां अधु तारीख़ ते हलां। उस्ताद कसु खाइण जहिड़ो असुल ई न आहे, कॾहिं त कसु खा। छो कसु खावां, कहिड़ो मुंहिंजो मिट आहे। उस्ताद नाराज़ न थी, ॾिस त सही ॻाल्हाए कीअं थो, मां कोन थो कयां कमु, इहा मुंहिंजी मर्ज़ी। उस्ताद तूं कमु न कंदे त ॿिया भला राज़ का मरी विया आहिनि छा? वञ वञी उन खां कमु कराए, बाक़ी इहा बकवास छो थो करी? सतार ॾिस ॻाल्हाए कीअं थो, असां इज़त था कयूं त राज़ को आहे। अड़े बकवास बंदि कर त तेशी सां मथो ॿध न करे विझाए। माठ कर। तुंहिंजो दिमाग़ त सही आहे न इमरान। उस्ताद जे कम ते तूं नथो हले न त वञी धूड़ पाए। हिन खे सम्झाईंसि, हिन करनी सां सिर न कपियांसि। मुतबर आया वॾो मूंखे थो सम्झाए। यार ही त वॾो खारबाज़ आहे। सतार असां पाण हिन खां वधीक खारबाज़ आहियूं। सही तो चई, असां इमरान जी हद खां वधीक इज़त कंदा आहियूं। सतार असां टिजूंसि कोन था, पर गंद सां गंद न आहे धोपंदो। अॻिते जी हिन सां असां कमु कयोसीं, बकवास कयईं त अहिड़ी सिर हणंदोमांसीं जो डॉक्टर टाका ई न हणंदसि।
पारस, ओ पारस, मानी पानी खणी आ, जल्दी, ॾाढी बुख लगी आ। ॻाल्हि ॿुध पारस, मानी वरी चवां पोइ खणी ईंदी। वञ, ॾाढी बुख लगी आ, मानी खणी आ। मां साथ हथ मुंह तो धो, कावड़ी छो तो, मानी खणी थी अचा। हाँ, वञ वञ, मानी खणी आ, वञ। मानी रुखी पचाई अथई छा? मां साथ घर में सौदो कोन हुयो, ना ही पैसा पयल हुया जो सौदो घुराए भाॼी पचाया। हा, ही रुखी मानी वञी हण पांजे मथे में निभागी कंहिं जाइ जी। कॾहिं बोड़ सां बि मानी रखियई, रुगो पंहिंजो पेट भरी वेठी आई। तोखां भाॼी कोन खाधी आहे मां साथ, जो ताना पियो ॾी। मां चंडरी आहियां, जेको घर में आणींदे सोई पचाईंदसि न। हा साईं, वॾी सदोरी आहीं तूं, जो निभागी मूंसां गॾु आहीं त घर में कीअं पूरी पवंदी? मां साथ मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो चंडरी खां सिवा मूंखे घर में सॾे ई नथो। अड़ी हेॾी वरी इहो मिसकण शुरू कई हुई। माठ कर त हणो हिन मस्तर मथे वारो। हण मस्तर मां साथ, इन खां भलो आहे त हिकिड़ो ई धकाणे मारे छॾ। बस कर त कयां हिन पूरो। जेका शइ घर में आण, पंहिंजो पेट भरियूं वेठी आई। ऐं मुंहिंजे लाइ ही साॻी रुखी मानी, ही दिलि चवे थी त ॼुंढण खां वठी रस्तो पकड़ायां, पर छा मां साथ, शादी खां पहिरियां मुंहिंजा वार तोखे ज़ुल्फ नज़र ईंदा हुया, ऐं उहे हाणे ॼुंढा थी विया आहिनि। शाबस ते बेक़दरा। अञा या तकरीर कोन थी छॾी? हाँ, मुंहिंजे सीने में बि दिलि आहे मां साथ, जंहिंजी तमन्ना आहे त तूं सदाई मुरकंदो मुझे साम्हूं अची। तुंहिंजो निभाग मूंखे मुरकण ॾे बि त सही न। हिकु दफ़ा खिली मूं ॾे निहार त पोइ ॾिस ज़िंदगी केतिरी हसीन आहे। बस बस, वधीक मथो न हण। मूंखे इहा सॼी ख़बर आहे त ज़िंदगी छा आहे। हिकु रुखी मानी, मथां वरी तुंहिंजी बकवास। तू छो परेशान है? खैर त है न, छा थियो आहे? अबरार जी मां, अबरार जी परेशानी मूंखे परेशान करे छॾियो आहे। इबरार छो परेशान थियो आहे आबिद? ख़बर न आहे, अलाए छो कुमायल कुमायल थो लॻे। काफ़ी ॾींहं थिया आहिनि, इबरार जे चेहरे ते ख़ुशीअ जे बजाए उदासीअ जा ककर पियो ॾिसां। पर छो आबिद? इबरार खां पुछी त ॾिस त हू छो परेशान आहे। सुबुह पुछो हुअमांसि, पर खिली ॻाल्हि नटाए वियो। चई त का ॻाल्हि न आहे। थी सघे थो का बि ॻाल्हि न हुजे आबिद। का ॻाल्हि ज़रूरु आहे कुलसूम। इबरार सदाईं खिलंदो रहंदो आहे। काफ़ी ॾींहंनि खां मूं हुनजे चेहरे ते मुरकई न आहे ॾिठी। सॼे घर जो भार बि त इबरार जे मथां आहे न, ऐं वरी मथां शादीअ जो ख़र्च बि अथसि। आबिद, थी सघे थो इन ॻाल्हि जे करे परेशान हुजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा, अम्मा, कहिड़ियूं पिया ॻाल्हियूं करियो? तुंहिंजूं ॻाल्हियूं पिया कयूं पुट। मुंहिंजियूं ॻाल्हियूं? अम्मा, ख़ैर त आहे? हा पुट, तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हियूं पिया कयूं। बाक़ी शादीअ में ॿ ॾींहं त बचा आहिनि। अम्मा, शादीअ जूं सभु तयारियूं कंप्लीट आहिनि या अञा कुझु रहे थो? न न, सभु कुझु सही आहे। बाबा, सभिनी मिटनि माइटनि खे शादीअ जो सॾु अची वियो या को रहे पियो? ॾिसी वठो, अञा टाइम आहे 2-3 ॾींहं, त मिटनि माइटनि खे सॾु ॾेई वठूं। सुभाणे ईअं न थिए जो खामखा जी मयार ॿुधणी पवे। पुट, सॾु सभिनी माइटनि खे ॾेई छॾियो आहे। बसि रुगो 17 तारीख़ जो इंतज़ारु आहे। तूं मोकल वठी आयो आहीं या अञा ड्यूटी कंदे? बाबा, अॼु MS साहब ऑफिस में न आयो, इन जे करे मोकल कोन करे सघुसि। सुभाणे वञी मोकल करे ईंदुसि। शाबाश अथई पुट, शाबाश अथई। शादीअ में वञी रुगो 2 ॾींहं बचा आहिनि,
ऐं तूं अञा मोकल न वरिती आहे। इब्रार पुट, छा तूं शादी वारे ॾींहुं बि ड्यूटीअ ते वेंदे छा? बाबा, अम्मा ऐं तव्हां खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगीअ में को बि अहम कोन्हे। तव्हां परेशान न थियो, अलाह कंदो सभु ठीकु थी वेंदो। मां सुभाणे मोकल करे ईंदुसि। पिणे मज़ाक थो करे पुट, इहा असांखे पक आहे त तुंहिंजी कुंवार लखनि में हिकु आहे। किरण मूंखे एतिरो छो सतायो आहे? सॼो ॾींहुं हुन फोन बि बंदि रखी आहे। हुनखे मुंहिंजी बेक़रारी जो अंदाज़ो न आहे। उनखे कहिड़ी ख़बर त मां केतिरो तड़पियो हूंदुसि। मुंहिंजी मुहबत जो असरु किरण खे कोन थियो हूंदो छा? या मां ई हुन लाइ तड़पी रहियो आहियां? पर अहिड़ी कहिड़ी मजबूरी अथसि जो फोन बि कोन कयईं? किरण जी फोन। हेलो हेलो सर। जी सर, मां रफ़ीक पियो ॻाल्हायां सर। कीअं फोन कई थी रफ़ीका? सर, इस्लामाबाद खां कॉल आई हुई ऐं चवनि पिया त सर सां ॻाल्हाइणो आहे। ऑफिस जो कमु ऑफिस में ॿुधाइबो आहे रफ़ीक, घर में कोन? सॉरी सर, सॉरी। तव्हां थोरी देरि जे लाइ ऑफिस आया हुयो, इन जे लाइ मूंखे ॿुधाइणु विसरी वियो। तव्हांजो दिमाग़ किथे हूंदो आहे रफ़ीक? ऑफिस जो कमु बि तव्हां खां विसरी थो वञे। किथे आहे तव्हांजो दिमाग़? सॉरी सर। ओके ओके, सुबुह जो यादि ॾियाराइजांइ, इस्लामाबाद ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। जी सर, थैंक यू सर। ठीकु आहे। अञा ताईं मोबाइल बंदि अथसि। ख़बर न आहे किरण मूंसां राब्तो छो न कयो आहे। उन जे दीदार खां बग़ैर राति जी ऊंदहि जो सफ़र कीअं कटिबो? किरण खां जुदाई मन जी मौसम में उन्हारे जी उस अची थी वञे। अखियुनि जी माड़कियुनि में उन जो हुस्न जो अक्स आहे। बग़ैर दीदार जे अखियुनि खे आराम कोन ईंदो। साह जी तंद टुटी पवंदी जे किरण हर रोज़ अहिड़ो कलूर कंदी आई त उन खां बग़ैर ॼण क़यामत बर्दाश्त करणी आहे। ऐं मुंहिंजी कमज़ोर दिलि जुदाई जो ज़हर कोन पी सघंदी। पुट, ख़बर नाहे त अमीना खे आख़िर मूंसां वेर कहिड़ो आहे। मां त हुनखे पंहिंजी पारस वांगुरु थी ॾिसां, पर पोइ बि हू कंहिं न कंहिं ॻाल्हि ते मूंसां गॾु ई बीठी आहे। अम्मा, भाॼाई जेका ॻाल्हि करे थी त पोइ तूं उन ॻाल्हि ते ज़िद न कर। जे ॿई ज़िद कंदो त पोइ हीउ घर कीअं हलंदो? राशिद, मूंखे बि पंहिंजे घर जो माहौल ख़राबु करिणो कोन्हे को पुट। नेठि अमीना जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मां बि त तंग थी थियां न। पोइ जवाबु ॾींदसि या न ॾींदसि? अम्मा, अमीना त असुल खां ई अहिड़ी आहे, पर तोखे त घर हलाइणो आहे न। पोइ तूं ई उन्हनि जी ॻाल्हियुनि ते गौर न कर, पाण ई मथो हणी हणी बसि करे वेंदी। अंदरि थो सड़े माजिद। जेकॾहिं तूं माईअ जो ॻाल्हाइणु ॿुधी न त चवीं बि ईअं त धकु ई हिकिड़ो हणांसि। पर छा अम्मा, कहिड़ा वेठा माण्हू खिलाए। कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। अम्मा, भाॼाई तुंहिंजी भाणेज आहे, तूं उनखे वेही आराम सां सम्झाईंसि। सदको वञे पुट राशिद, घर पी रुगो तो लाया। हूअ मूंखों सम्झाइण खां घणी आहे। मां सम्झायांसि, पोइ तूं विच में न अचिजांइ। ॾिस त सही कीअं वेठी थी पंहिंजे पुट सां मुंहिंजी गिला करे। मां थी सड़ासि, सड़ेसि मुंहिंजी जुती। पुट, तूं बि जेकॾहिं आराम सां सम्झाईसि न त सम्झी वेंदी। बाक़ी धक चंबे सां त कोन मुड़ो। मासी थी या टाइम पोइ थी वेठी मुंहिंजी गिलाऊं करे। ही सच आहे, सदको करे साड़ियांसि गिला दुश्मन। जेकॾहिं पंहिंजी भाणे ते कख बि नथी सही त पोइ माण्हू त न खिलाए। कहिड़े वक़्तु घर में अचां थो इहो ई धमचल लॻो पियो। बसि माजिद, मूंखे पई बुरो भलो चवे, कोन चवंदीमांसि अॻिते मां। तूं बि न चइजांइसि कुझु पुट। मतां मुंहिंजी मुअल भेण मूंखे मयार ॾे त मूं हुनजी धीअ खे ॾुखियो रखियो। बसि मां तुंहिंजी मर्ज़ी। जेकॾहिं इजाज़त ॾिए त मां हिकु ॾींहं में सम्झाए छॾियांसि। न पुट न, अमीना तुंहिंजी ज़ाल आहे ऐं तुंहिंजो नंग बि।
तूं हुनखे मारजांइ न, बाक़ी असां मासी भाणे जूं पयूं विढ़ंदियूंसीं घर में। अची वई पंहिंजी माउ जी ॻाल्हियूं ॿुधी, कहिड़ी पे गिला कयईं मुंहिंजी। इहे गिला जूं आदतूं तो में आहिनि, अम्मा तुंहिंजी गिला कोन थी करे। हा हा, तूं बि पंहिंजी माउ जे पारां ॻाल्हाईंदे, मां त ॼण तुंहिंजी लॻाई कुझु न थी। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं अमीना, ऐं हूअ मुंहिंजी माउ आहे। ख़ुदा जे वास्ते हुनखे एतिरो परेशान न कर। न त छा मारींदी मूंखे? भली मार। तोखे माण्हू अम्मा कोन ॾींदी, पर पाण खे मां मारे छॾींदुसि, या ही घर ई छॾे त हलियो वेंदुसि। पोइ जीअं तोखे वणे तीअं वेठी कजांइ। तोखे ख़बर नाहे तुंहिंजी माउ मूंसां जुठियूं थी करे। घटि तूं बि कोन आहीं, कॾहिं मूंसां कुर्ब में ॻाल्हायो थी जो अम्मा खे तूं इज़त ॾींदी हूंदी। तोखे बि हाणे मुंहुं में ख़राबियूं नज़र थियूं अचनि। माजिद, तोखे बि मां कख जी अख में चुभां थी। अमीना, मां तोखे अखियुनि में सुरमे जीअं पाईंदो आहियां, पर जॾहिं अम्मा ऐं तुंहिंजो झोड़ो यादि ईंदो आहे त हीउ सिक जो सुरमो अखियुनि मां गरम पाणी बणिजी वही वेंदो आहे। त पोइ तूं सम्झाए न मासी खे त मूंसां झेड़ो न करे। अमीना, अम्मा तोते कख बि नथी सहे, तूं सिर्फ़ु अम्मा खे कुर्ब ॾेई त ॾिस, पोइ तूं हुनखे पहिरें पवंदीअ त मासीअ जो रिश्तो केतिरो न मिठो आहे। बाक़ी जेकॾहिं तुंहिंजी ज़बान ते हर वक़्तु इहा तिखी छुरी हूंदी त पोइ सभु रिश्ता तोखे कोड़े टूह जीअं ज़हर थी लॻंदा। पर तुंहिंजो रिश्तो त माखीअ वांगुरु मिठो हूंदो आहे न। त पोइ तॾहिं त चवां थो अमीना, माखीअ में वेह न मिला, पंहिंजे घर जी ख़ुशियुनि में ज़हर न विझ, न त तूफ़ान असांजे घर जूं ख़ुशियूं खणी वेंदो, ऐं न पोइ तूं ख़ुशि रही सघंदीअ ऐं न ई मां पाण खे माफ़ु करे सघंदुसि। सभु मयारूं मूंखे छो थो ॾी? मासी खे बि त कुझु चओ न। अम्मा खे मूं सम्झायो अथमि, हाणे हूअ तोसां झेड़ो कोन कंदी। मां बि मासी खे वराए हाणे कोन चवंदसि, जेको वणेसि सो चवे, पर हाणे त थोरो खिल न। मेरो थियो मन जो शीशो, रिश्तन में थी व्या फासला। मेरो थियो मन जो शीशो, रिश्तन में थी व्या फासला। दर्द कथाऊं जिंदगी मोहब्बत जा बण्या सिलसिला। सिलसिला मोहब्बतुन जा, सिलसिला मोहब्बतुन जा। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।